अफ़सोसनाक ख़बर खे कमाल देरो खां ॾियूं। भागो देरो वेझो ज़मीन जे मामले तां कल्होड़ा ऐं चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो क़त्ल थियो आहे। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि मुनवर चांडियो माची वियो आहे। संसुमड़ इस्पताल मुंतक़िल कयो आहे। ॿिन्ही धुरनि में हलंदड़ तकरार तां हिन वक़्त ताईं 5 ॼणा क़त्ल थी चुका आहिनि। अफ़सोसनाक ख़बर खे कमाल देरो खां ॾेई रहिया आहियूं। भागो देरो वेझो ज़मीन जे मामले तां कल्होड़ा ऐं चांडिया बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे, जंहिंमें हिकु ॼणो क़त्ल थियो आहे। अफ़सोसनाक ख़बर बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि मुनवर चांडियो मारिजी वियो आहे। संदसि मढ़ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त ॿिन्ही धुरनि में हलंदड़ तकरार तां हिन वक़्त ताईं 5 ॼणा क़त्ल थी चुका आहिनि। ख़बर खे ॾियूं पिया। कमाल देरो खां भागो देरो वेझो ज़मीन जे मामले तां कल्होड़ा ऐं चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे, जंहिंमें हिकु ॼणो क़त्ल थियो आहे। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि मुनवर चांडियो मारिजी वियो आहे। संदसि मढ़ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिन्ही धुरनि में हलंदड़ तकरार तां हिन वक़्त ताईं 5 ॼणा क़त्ल थी चुका आहिनि।